नाज़रीन, त अॼु जो किस्सो असीं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो बयानु करे रहिया आहियूं। मौत जो अल्लाह ताला हिकिड़ो मुक़ररु वक़्तु कयो आहे। इंसान चाहे 1000 मील छो न दूर हुजे, पर इंसान खे उन वक़्तु उन जॻह ते पहुचणो ई पवंदो आहे जंहिंजो अल्लाह ताला हिकिड़ो मुक़ररु वक़्तु बणायो आहे। अॼु असीं हिन वीडियो में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐं मलकल मौत जो किस्सो बयानु। हिकिड़े ॾियारे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजी दरबार में मौजूदु हुओ त उते हिकिड़ो शख़्स अची हाज़िर थियो जेको तमामु परेशान ऐं ख़ौफ़ज़दा हुयो। जंहिंखां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पुछा कई त ए बंदाए ख़ुदा, तुंहिंजी हीअ हालत कंहिं कई ख़ुदा? अॼु मुंहिंजी मुलाक़ात मलकल मौत सां थी आहे। मूं जॾहिं बाज़ार में कुझु शॉपिंग करे रहियो हुयुसि त मूं हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम खे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। उन खां बाद में ए पैगम्बर ख़ुदा, न मां किथे कुझु खाई सघां थो, न ई मां कुझु पी सघां थो। जंहिं बि जॻह ते मां वञां थो, हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम जो उहो चहिरो मुंहिंजे अखियुनि जे अॻियां हाज़िर आहे त ए पैगम्बर ख़ुदा, मूंखे हिन शहर खां, हिन मुल्क खां किथे ॿाहिरि छॾ जिथे मूंखे हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम जो ख़ौफ़ मुंहिंजी दिलि मां ख़तमु थी वञे। उन जी इहा ॻाल्हि ॿुधी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हवा खे हुकुम ॾिनो त हिन शख़्स खे फलाणे मुल्क वञी छॾ। हवा हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे हुकुम जी तामीद की ऐं उन शख़्स खे खणी वञी कंहिं ॿिए मुल्क में पहुचायो। जॾहिं उहो शख़्स ॿिए मुल्क में पहुतो त हिन हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम खे पंहिंजे पहुचण खां पहिरियां ई हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम खे उते मौजूदु ॾिठो, जिते हू हैरान ऐं परेशान थियो त हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम मूंखां अवल कीअं पहुतो। जंहिं जॻह ते हीउ शख़्स पहुतो त हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे हुकुम जी तामीद कई। उन शख़्स जो रूह कब्ज़ करे अल्लाह तबारक ताला जी बारगाह इलाहीअ में पेश कयो। चंद ॾींहं गुज़रण खां बाद में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी जॾहिं मुलाक़ात हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम सां थी त पैगम्बर ख़ुदा हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम खां पुछा कई त ए इज़राइल, तूं फलाणे शख़्स खे एतिरो ख़ौफ़नाक नज़रुनि सां छो ॾिठो ऐं उन शख़्स खे हिन मुल्क खां ॿिए मुल्क तूं छो पहुचायो जिथे उन जो को न वारस वेली हुयो? आख़िर इहो माजरो छा हुयो? जंहिं ते इज़राइल चवणु लॻो, ए पैगम्बर ख़ुदा, असल में दरअसल ॻाल्हि इहा हुई त अल्लाह ताला जो हुकुम हुयो इन शख़्स जो रूह कब्ज़ करणो फलाणे मक़ाम ते। जॾहिं हिन शख़्स खे ॾिठो त मूंखे हैरानगी थी त मां चयो, जॾहिं हिन इंसान खे कंहिं शइ जी ख़बर ई कोन्हे त चंद मिनटनि जे बाद इन इंसान जो रूह कब्ज़ थियण वारो आहे। इन जो मौत कुझु टाइम खां बाद में इन जो मुक़ररु मौत आहे। मूं हिन शख़्स खे ॾिसी मूंखे सिर्फ़ु इहा हैरानगी थी त हीउ शख़्स फलाणे मक़ाम ते कीअं पहुचंदो जंहिंजो अल्लाह ताला हिकिड़ो मुक़ररु वक़्तु बणाए छॾियो आहे। मूं अल्लाह ताला जे हुकुम जी तहमीद की ऐं मूं हिन शख़्स खे हिते ॾिसी मूं पंहिंजी मंज़िल जी तरफ़ रवानो थियुसि। पर जंहिं वक़्तु मां मंज़िल ते पहुतो ई मस हुयुसि त मूं हिन शख़्स सां मुलाक़ात कई ऐं उन जॻह ते हीउ शख़्स पहुतो जिथे अल्लाह ताला जो हुकुम हुयो इन शख़्स जो रूह कब्ज़ करण जो। त उन जॻह ते मूं इन शख़्स जो रूह कब्ज़ कयो। त नाज़रीन, इन वीडियो में तव्हां असांखे इहा नॉलेज मिले थी त अल्लाह ताला जंहिं बि शइ जो हिकिड़ो वक़्तु मुक़ररु कयो आहे उन शइ खे उन ई जॻह ते पहुचणो ई पवंदो, चाहे उहो 1000 किलोमील दूर छो न हुजे। पर जंहिंजो अल्लाह ताला मुक़ररु वक़्तु कयो आहे त उन वक़्त ते उन इंसान खे पहुचणो ई पवंदो।